गाइस, जीअं त असीं अॼु वरी अव्हां सां गॾु आहियूं सिंधी बॉइज़। अॼु अव्हांखे हिकिड़ी अलॻि शइ, हिकिड़ी नई शइ जे बारे में ॿुधाईंदासीं ऐं उहा ज़्यादातर रिलेटेड जेकी आहे कल्ह वारी विज़िट सां हूंदी। इंशाल्लाह तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। जिए सिंध, जिए लतीफ़। ऐं इंशाल्लाह अगरि अवी असां सां गॾु रहंदा आख़िर ताईं, मूंखे एतिरो यकीन आहे तव्हांखे बिल्कुलु मज़ो ईंदो, बिल्कुलु VIP मज़ो ईंदो। अस्सलामुअलैकुम। जीअं त तव्हां असांजो व्लॉग 1 ॾिठो ऐं व्लॉग 2 ॾिठो, जंहिंमें असां तव्हांखे सिंध जूं तमामु ख़ूबसूरत जॻहियूं ऐं तारीख़ी क़दीम जॻहियूं असां तव्हांखे घुमायूं। असांजे सिंध में इलाही अहिड़ियूं पुराणियूं तरीन तारीख़ी जॻहियूं आहिनि जेकियूं सिंध में मौजूदु आहिनि। उन सां ई सिंध जी हिकिड़ी बहितरीनु सूंह आहे जेकियूं अॼु ताईं तव्हां असां सां गॾु 2 व्लॉगनि में ॾिठियूं, जंहिंमें तव्हांजो ॾिसी करे अखियूं तमामु थधियूं अथयूं। ऐं इंशाल्लाह तव्हां असां सां गॾु आख़िर ताईं अगरि मौजूदु हूंदा, तव्हांजो असीं अखियूं अञा बि थधियूं कंदासीं। जे अॼु असीं हिकिड़ी जॻह ते बीठा आहियूं, उहा सिंध जी हिकिड़ी तारीख़ी क़दीम जॻह आहे जेको शहर हो जेको अरबन जे दौर खां स्टार्ट हो, मुग़लनि जे दौर ताईं हलियो। ऐं हू शहर अहिड़ो त पाण हिकिड़ो पहाड़ी इलाइक़े वांगुरु नज़र अचे थो, पर उन शहर में चवंदा आहिनि त के टाइम ते वॾो दरिया वेंदो हुओ जंहिंमां इंपोर्ट एक्सपोर्ट हलंदी हुई, जिते पुराणा तारीख़ी लाइट हाउस आहिनि, मज़ारूं आहिनि, जॻहियूं आहिनि, आस्थाना आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत जॻहियूं आहिनि। अॼु तव्हां असां सां गॾु आख़िर ताईं हूंदा त असां तव्हांजो बिल्कुलु उन खे ॾेखारे तव्हांजो इमरान अली अरबन तव्हांखे ॿुधायो कि हिते क़दीम हिकिड़ो शहर क़ाइमु हो। अरबन जे ज़माने में हिकिड़ो शहर क़ाइमु हो जितां खां हिकिड़ी बंदरगाह निकिरंदी हुई ऐं हिकिड़ो पाणी निकिरंदो हो, जिते इलाही वॾी हिकिड़ी बंदरगाह हुई जितां इंपोर्ट एक्सपोर्ट जो कमु हलंदो हो। त उन ई जॻह ते हिकिड़ो मीनार ठाहियो वियो जेके अॼुकल्ह जे दौर में पाण चवंदा आहियूं लाइट हाउस। ऐं उन ई लाइट हाउस में आउं हींअर मौजूदु आहियां ऐं तव्हांखे इहो लाइट हाउस आउं ॾेखारे रहियो आहियां। ऐं ॾाढी ख़ूबसूरत जॻह आहे, ॾाढो ई ख़ूबसूरत नज़ारो आहे। तव्हां इहो ॿुधी रहंदा हूंदा कि हिते हवा केतिरी घणी आहे ऐं हिते एतिरो ई ख़ूबसूरत नज़ारो आहे। तव्हांजी छित, तव्हांजी ॾिसो था केतिरो क़दीम आहे, पर अञा ताईं इहो उन ई जॻह ते स्टेबल आहे। अचो तव्हांखे अञा वधीक नई ख़ूबसूरती ॾेखारियां। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो कि हितां खां न पूरो बाक़ाइदा शहर पाखे ॾिसण में अचे थो ऐं माण्हू जेका परियां परियां सफ़ा नंढा नंढा माण्हू पाखे ॾिसण में अचनि था। ऐं बाक़ाइदा एतिरी ख़ूबसूरती तव्हांखे फ़क़ति सिंध जे अंदरि ई ॾिसण में ईंदी। हुनजे ॿिए पासे तव्हां हिते गौर करियो त बाक़ाइदा तव्हांखे क्लियर ॾिसण में ईंदो कि केतिरी हरियाली आहे, केतिरी सूंह आहे सिंध में। ऐं सिंधी माण्हू जेतिरा सुहिणा आहिनि, एतिरी वॾी सिंध ऐं एतिरी ख़ूबसूरत सिंध सां गॾु अचो तव्हांखे ॾेखारियां कि बाक़ाइदा हिते लाइट हाउस जे अंदरि जेतिरो इंजॉयमेंट आहे ऐं कहिड़ो सुठो सिनेरियो ॾिसण में अचे थो। माण्हू आहे पुछनि था, अॼु ताईं माण्हू जो क्वेश्चन कंदा आहिनि कि हिन जॻह तां दरिया आख़िर कीअं वेंदो हो, लेकिन हो ॾिसी सघनि था कि हीअ बाक़ाइदा जॻह जेकी आहे जबल ते ठहियलु आहे। ऐं जेको हाणे हेठि वारो जेको एरिया आहे हू पूरो जो पूरो पाणी हूंदो हो, हुते पूरो जो पूरो हिकिड़ो समुंड हूंदो हो जितां अरबन जो ऐं हुन खां पोइ मुग़लनि जो जेके बेड़ियूं वेंदियूं हुयूं ऐं उहो इंपोर्ट एक्सपोर्ट जो कमु हलाईंदियूं हुयूं। अचो त तव्हांखे ॿिए तरीक़े ॾेखारियो, ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे। ऐं बाक़ाइदा मुबारक खां जीअं तव्हांखे ॾेखारियो ऐं हितां खां तव्हांखे पूरो बाक़ाइदा शहर ॾिसण में ईंदो कि केतिरा ई ख़ूबसूरत नज़ारा आहिनि कि इंसान जो दिलि चवे थो कि यार आउं हुतां वञा ई न। ऐं बाक़ाइदा माण्हू ही चवनि था कि यार अगरि काश असांजो घर हेड़े पासे हुजे जिते एतिरो ख़ूबसूरत नज़ारो हुजे। ऐं बाक़ाइदा आउं इहो चवां थो कि अल्लाह मूंखे माफ़ करे, मगर सिंध हिकिड़ी जन्नत आहे। मुझे प्यारे भाऊ अली शाह हिते मीनार जे बारे में ॿुधायो। हाणे पाण सिंध जी हिकिड़ी बहितरीन जॻह ते पहुतल आहियूं जेकी आहे ईदगाह, जिते सभु मुस्लमान पंहिंजे दिलि जान सां ईंदा आहिनि ईद नमाज़ अदा करणु। जेके हर ईद जे त्योहार ते ईद नमाज़ अदा करणु ईंदा आहिनि। हीअ उहा जॻह आहे जिते हर माण्हू सभई अची हिकु जिस्म हिकु जान थी वेंदा आहिनि। सिंध जी तव्हांखे अगरि ख़ूबसूरत जॻह ॾिसणी आहे त तव्हां हीअ सॼो नज़ारो ॾिसी सघो था। तव्हां मुंहिंजे पोयां ईदगाह ॾिसी रहिया आहियो। हीअ मुग़लनि जे दौर खां वठी माण्हू हिते ईद नमाज़ अदा कंदा हुआ। हिन जी एतिरी क़दीम मरमत कयल आहे जो अञा ताईं हिन जो तव्हां शेप ॾिसी रहिया आहियो, सेम टू सेम आहे। हिते चवंदा आहिनि
त अगर तव्हांखे दुनिया में का सुहिणी चीज ॾिसणी आहे त तव्हीं वञी सिंध खे ॾिसो। सिंध खां वधीक का ख़ूबसूरत चीज दुनिया में मौजूद ई कोन्हे। अचो तव्हांखे आऊं थोरी ईदगाह ॾेखारियां थो। जीअं त तव्हांखे मुंहिंजे भाउ मज़र हेठि तव्हांखे ईदगाहनि जे बारे में ॿुधायो जेको अरबनि जे दौरनि खां मुग़लनि जे दौरनि खां वठी हे ईदगाहूं हिते तइमीर आहिनि ऐं हिन ईदगाहनि जी मरमत एतिरी त बहितरीनु हुई जेकी अञा ताईं क़दीम ई क़ाइमु आहे। जेकी तव्हां ॾिसी सघो था हिन जा गुंबद केतिरा न ख़ूबसूरत ठहियल आहिनि। हिन साइड ते तव्हां हिन जा गुंबद ॾिसो या हुन साइड ते तव्हां हुन जा गुंबद ॾिसो केतिरा न ख़ूबसूरत ठहियल आहिनि। अॼुकल्ह जे दौर में अगरि हे गुंबद ठाहिया वञनि था त हिन में सवे तरीक़नि जूं मशीनूं इस्तेमालु थींदियूं, पर उन दौर में हे सिंधियुनि पंहिंजे हथनि सां ठाहिया आहिनि। अगरि सिंधी एतिरा मेहनती हुआ जॾहिं त सिंधियुनि वटि का मशीन कोन हुई, पंहिंजे हथनि सां एतिरा न ख़ूबसूरत गुंबद ठाहियो जेका अॼु जे दौर में बि क़ाइमु आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था त हिन गुंबद जे मथे जेको हिकिड़ो डिज़ाइन सां ठहियल आहे चीज़ ठहियल आहे उहा पूरी संगमरमर सां ठहियल आहे, जेकी उन टाइम जी ठहियल आहे। अञा ताईं हुन में ओतिरी शाइनिंग आई, ओतिरी प्यारी भी लॻई, हिन ईदगाहनि जी ख़ूबसूरती भी ॾेखारे परे खां। इनकी बहुत अहम और कदीम चीज़ें देखी। मैं उम्मीद करता हूँ कि आपको ये बहुत खूबसूरत और बहुत अच्छी लगी होंगी। जैसे कि इसमें सीखने के लिए भी बहुत कुछ था, जैसे हमने भी बहुत कुछ सीखा और हम उम्मीद करते हैं कि इससे आपने भी बहुत कुछ सीखा होगा। मज़ीद मेरे ग्रुप मेंबर रजब अली ख्वाजा आपको इस बारे में बताएंगे। अच्छा, तव्हां जेको आहे इहे जॻहियूं घुमियूं, तव्हांखे तमामु घणो मज़ो आयो हूंदो, असांखे बि तमामु घणो मज़ो आयो। ऐं हीअ जेकी जॻहि आहिनि तमामु क़दीम पुराणियूं आहिनि। ऐं हिन जॻहि जो जेको मुक़दस नालो आहे सो आहे मरियम टेकरी। मरियम टेकरी जेको नालो पयल आहे सो नालो पयल आहे मरियम ते। मरियम जेकी हुई सो सखी दातार जेको पा कल्ह व्लॉग में ॾिठो, उन में पा इहो ॾिठो दातार जे बारे में पा ॿुधो जेकी मरियम टेकरी ठहियल आहे। उन जेकी मरियम हुई सो सखी दातार जी मुंहुं बोली भेण हुई। ऐं पा इन खां पहिरीं जेको लाइट हाउस ॾिठो सो जेको मोहम्मद बिन कासिम पंहिंजे दौर में इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट लाइ जेको उहो इस्तेमालु कंदो हुओ। ऐं उमेद थो करियां तव्हांखे हिन वीडियो मां तमामु घणी वधीक नॉलेज मिली। हाँ गाइस, तो जीअं अॼु तव्हां ॾिठो हूंदो कि असां तव्हांखे निहायत ई ख़ूबसूरत नज़ारा ॾेखारिया ऐं असां पाण ॾिठा, पाण गॾिजी घुमियो आहे, हिन ख़ूबसूरत नज़ारनि खे पाण ॾिठो आहे, पाण मुक़दस जॻहनि खे ॾिठो आहे, पाण क़दीम जॻहनि खे ॾिठो आहे। ऐं सिंध में अॼु अहिड़ियूं ख़ाली हीअ ई न काफ़ी ॿियूं बि जॻहियूं आहिनि जिते इंशाल्लाह पाण गॾिजी करे हलंदासीं। हिकिड़े शाइर छा ख़ूब चयो आहे सिंध जे बारे में कि सिंध हमेशा आबाद होती है, सरसब्ज होती है, शादाब होती है, मिट जाते हैं इसको मिटाने वाले, सिंध तो जिंदाबाद होती है। गाइस, अगर तव्हांखे असांजी इहा वीडियो पसंदि आई हुजे ऐं अगर तव्हां असां सां गॾु एक्सप्लोर कयो हुजे, तव्हां इंजॉय कयो हुजे ऐं तव्हां असां सां गॾु अगर रहिया आहियो आख़िर ताईं, त हिन वीडियो खे महिरबानी करे सब्सक्राइब करियो, हेठि ॾिनल बेल आइकन खे हिट करियो ऐं लाइक करियो ऐं शेयर करियो असां हिन वीडियो खे। असांखे तव्हांजी सपोर्ट जी ॾाढी ज़रूरत आहे ताकी वधि मां वधि माण्हू असांजी इहा वीडियो ॾिसी सघनि ऐं असांखे सपोर्ट करे सघनि। असांजी सिंध, तव्हांजी सिंध, जिए सिंध।